सेवण खां रियाज़ जमाली जी रिपोर्ट वठी ज़िक्र कंदासीं करूंडी भरिसां बॉयज़ प्राइमरी स्कूल रतड़ जे वॉशरूम जी छित भञी लोह चोरी करण समेत स्कूल में पियल दर्सी किताब ऐं रिकॉर्ड खणी हलिया विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे बाबर अली चन्ना जी रिपोर्ट। करूंडी भरिसां ॻोठ हाकमली रतड़ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रतड़ मां मोबाइल चोरी थी वई। चोर स्कूल जे वॉशरूम जी छित भञी लोह कढी वञण समेत शागिर्दनि जा दर्सी किताब ऐं स्कूली रिकॉर्ड पिणु खणी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ उस्तादनि शागिर्दनि एहतजाज कंदे चोरी थियल सामान वापसि करण जी घुर कई आहे। चौकीदार 30 सालनि खां वठी जेको आहे सो ड्यूटी नथो करे। असां कई दफ़ा चयो अथसि बाबा ड्यूटी करे, असांजे स्कूल जूं कई चोरियूं थी वियूं आहिनि, पर हिन खे का बि कन लाटार कयूं घुमंदो थो अचे, शहरनि में आवारा घुमंदो थो अचे। असां इहो चयो अथसि भाउ असांजे स्कूल जी चोरी थी वई आहे, किताब खजी विया आहिनि शागिर्दनि जा, अॻु में पखा खजी विया, पोइ वरी लेट्रिन बाथरूम जा जेका टीयर लही मथां राति जो निकिरी विया आहिनि, नलके जा गन निकिरी विया आहिनि। त बि असां टीओ फेसगन खे बि अपील कई आहे त बाबा हिन जो मसइलो जेको आहे चौकी ॾिए कोन थो, हिन जी या पघार बंदि कयो या त हिन जो को मसइलो कयो, या असांखे हिन चौकीदार खे बदिली करे ॿियो चौकीदार ॾिनो वञे। पक्का खजी विया आहिनि, वरी टीयर बाथरूम जा खजी विया आहिनि, किताब खजी विया आहिनि। या चौकीदार मटे या चौकीदार सही टाइम ते चौकीदार ॾे। टीयर साईं खजी विया आहिनि ऐं इहो 30 पखा खजी विया आहिनि। 30 साल थी विया आहिनि त चौकीदार बीहे कोन थो। असांजो मुतालबो आहे त ॿियो अचे जा त चौकीदार ते राति रहे। स्कूल GPPS रतड़ जेको आहे असांजे स्कूल मां किताब बि चोरी थी विया आहिनि ऐं जेके आहिनि वॉशरूम हिननि जा जेके आहिनि उहे असांजा टीयर गार्डर बि चोरी थी विया आहिनि। किताब हाणे जेको आहे जेके नवां खणी आयासीं किताब उन में माना 2-3 ॾींहं थिया आहिनि, उन में किताब खजी विया आहिनि। साईं असांजो मुतालबो इहो आहे त चौकीदार ड्यूटी टाइम जी करे ड्यूटी नथो करे त ॿियो चौकीदार असांखे ॾिनो वञे। मां उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सन चवण आहे त स्कूल में मुक़ररु थियल चौकीदार गुज़िरियल 30 सालनि खां ड्यूटी न पियो करे, जंहिं सबबु स्कूल जूं चोरी थियण रोज़ जो मामूल बणियल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर चोरी थियल सामान वापसि करे चौकीदार खां हितां बदिली कई वञे। कैमरा टीम सां गॾु बाबर चनो, धरती TV न्यूज़, करूंडी।